अस्सलाम वालेकुम आबादगार दोस्तों, तव्हांजे लाइ हमेशह वीडियोस ठाहींदा रहंदा आहियूं। सिंध जो अंब सिंधड़ी अलहमदुलिल्लाह हिन जो पूरी दुनिया में नालो आहे। अलाह पाक सॼी सिंध खे सोन कयो आहे, ॾाढो माशाल्लाह बहितरीन। हिन वारे जेतोणीक मौसमियात जी तब्दीली जे करे तमामु असांजे बाग़ात ऐं असांजे जेको आहे ॿियनि फसलनि खे नुक़सानु थिए पियो, पर उन जे बावजूद बि अंब जो पितो माशाल्लाह पंहिंजे जोभन सां हले पियो। हिन खे थ्रिप्स ॿियो जेको आहे खरबूक, उन खां अलावा पाउडरी मिल्ड्यू बीमारियूं जो करे लॻियूं, पर इहो अलाह जो निज़ाम आहे। पर अंब जो जोभन ऐं अंब जो सिलसिलो अलाह शुक्र आहे हाणे पंहिंजी जवानी ते आहे माशाल्लाह। हीउ पितो तयारु आहे। आबादगारनि खे गुज़ारिश कंदासीं त कॾहिं बि कचो पितो न टोड़िजो। अलाह साईं खां दुआ आहे त इंशाअल्लाह ताला अंब जा मालिक जेके आहिनि उहे कमाईंदा ऐं उहे जेके आहिनि हिननि जो हलंदो एक्सपोर्ट हलंदो। इंशाअल्लाह अंब जेको आहे क्वालिटी कहिड़ी आहे त एक्सपोर्ट हवाले सां ॿाहिरि मुल्कनि में वेंदो। ऐं हमेशह जेको आहे सिंध जो अंब जेको आहे सिंधड़ी। हाणे तव्हां ॿुधाईंदो त तव्हांखे कहिड़नि जिन्सनि जा नाला अचनि था, असांखे त एतिरा नाला कोन था अचनि। ऐं हींअर अंबनि में इहा वॾी माखी बि आहे, इन में बि पंहिंजो ख़्यालु कजो। माशाल्लाह केतिरियूं मतिलबु बीमारियुनि जे बावजूद बि तव्हां जेकॾहिं ॾिसंदो त हिन पासे मां तव्हांखे थोरो ज़ूम करे ॾेखारियां त सुठो माल आहे हिन अंबनि में। उन जे बावजूद हिन में बीमारी खरबूक असांखे ॾिसण में अचे थी, या किथे किथे अंबनि जा दाग आहिनि, इहे आहिनि पंहिंजी जाइ ते। पर इंशाअल्लाह ताला कुझु मतिलबु जेके आहिनि इहे ख़राबु निकिरंदा, पर ओवरऑल असांजो अंब सुठो निकिरंदो। ॾाढो हिन जो पितो माना सिंधड़ी जे नाले चवंदा आहिनि त सिंधड़ी जो जेको आहे हिकिड़ो दाणो ईअं सम्झो अधु किलो जो बि थींदो आहे। 500 ग्राम 450 पौणा 500 ग्राम ताईं थींदो आहे। उन जी खाइण जी क्वालिटी, उन जो जेको आहे मज़ो ई पंहिंजो हूंदो आहे। उन खे सुपर सिंधड़ी असां चवंदा आहियूं। तव्हांखे अंबनि जूं कहिड़ियूं जिन्सूं थियूं अचनि, या तव्हां अंबनि जे बारे में छा ॼाणींदा आहियो, असांखे ॿुधाईंदो त असांखे बि ॼाण मिलंदी। असां जस्ट हिकिड़ो तव्हांखे प्लेटफॉर्म था ॾियूं त तव्हां सभिनी जो ऐं असांजो गॾिजी डिस्कशन हले। त हीअ असां टंडोजाम जी लोकेशन ते आहियूं। हिते जिते किथे तव्हांखे माशाल्लाह जेको आहे अंबनि जा बाग ॾिसण में ईंदा। हीअ कुझु वॾा बूटा आहिनि, कुझु मतिलबु जेके हींअर नवां अंब बाग आहिनि। असां वीडियो ठाहींदा रहंदा आहियूं, आबादगारनि खे ॿुधाईंदा रहंदा आहियूं। सिंधड़ जी सुखड़ी आहे, इंशाअल्लाह ताला के आबादगार असांखे बि खाराईंदा, के असांजा महबूब हूंदा असां उन्हनि खे खाराईंदासीं। इहो सिलसिलो पियो हलंदो। ॾिसूं असांखे केरु यादि करे थो, टंडोजाम, टंडो अलियार, मीरपुर कास जे आसपास। उमेदु आहे इंशाअल्लाह ताला दोस्त यादि कंदा। अच्छा, हिननि में जेको आहे ॾिसो हीउ पितो माशाल्लाह बहितरीनु आहे। हिननि में ही कुझु पची वियो आहे। हिन जो कलर तव्हां ॾिसंदो छा थींदो आहे त उहो थींदी आहे शाख। माना उहो शाख जेका आहे असांजे ॿूटे में ई पची वञे, पर अञा शाख जो टाइम परे आहे। हींअर जेको आहे पटाई टंडोजाम ऐं टंडो अलियार जे आसपास किथे किथे हले पई। माण्हू जेको आहे अंदरूनी मुल्क पाकिस्तान जे मतिलबु लाहौर, इस्लामाबाद, पिंडी इन पासे खणी पिया वञनि। पर मां सम्झां थो जेतिरे क़दुरु मूंखे जेका मतिलबु माना सम्झ में अचे थी त हीउ अञा कचो आहे। अंब सिंधड़ी आहे आगाटो मुंहिंजे ख़्याल में। तव्हांखे नाला कहिड़ा था अचनि, सिरोलो आहे, सिरोली आहे, चौसो आहे, सिंधड़ी आहे, लंगड़ा आहे, अनवर रटोल आहे, ॿिया नाला तव्हां ॿुधाइजो, कमेंट में लिखिजो त महिरबानी थींदी। ऐं हीअ ॾिसो बीमारी आहे त वरी हीअ हिते जो हिते पची वियो आहे। छाणो ॾाढो आहे हिननि में, किरे जाम पियो अंदरि। हीअ ॾिसो था तव्हां, नंढा नंढा अंब किरिया आहिनि। पर अलाह पाक सभिनी जी रोज़ी में बरकत विझे। इहे सिलसिला पिया हलंदा। हीअ अंब हिकिड़ो ख़ुशबूदार मेवो आहे, अलाह साईं जो निज़ाम आहे, फ्रूट जंहिंखे नसीबु हूंदो उहे खाईंदासीं। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। बीमारियुनि जे बावजूदि ओवरऑल अलहमदुलिल्लाह फ़सुलु सुठो थियो आहे। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच।